हाँ की लगी भाई की भाई लगी था मालूम नहीं था अध्या कुछ भी लगी है सदा सब बढ़िया खातर बचन जे पेट गुज़र खातर कदें कंहिंजे दर ते कदें कंहिंजे दर ते कुछ ॾींहं अॻु हिननि जो हिकु नौजवान जेको हीअ जेका वॾी लाइन वञे पई इन लाइन ते कमनि जी ट्याली भरींदे इन तारुनि जी लहर लॻण सबबु फोत थियो। उहा ई फैमिली आहे, उहा ई कुटुंब आहे। सेठ हाशम मेमण जे पासे वेठा हुआ त उतां वरी सेठ हाशम लॾो खणायो त वरी आया आहिनि हिते वकील आहे मोहम्मद अली हाशमाणी सेठ हाशम जो भाई आहे। वरी उन हिननि पोरियतनि खे पनाह ॾिनो, वरी हिते अची वेठा मज़दूरी ख़ातिर पंहिंजा बचा वठी वेही रहिया, कखावां घर ठाहे। अचानक चुल्ह जे चिणग मंझां बाहि लॻण सबबु पोरियतनि जा 7 घर सड़ी रख जो ढेर बणिजी विया आहिनि। घरनि मंझि पियल अलाह ही बाहि ॿुधाइनि पिया जेके मायूं वेठियूं अॼणियूं थियो सुबुह जो टाइम ते ॿिया सभु कमकार ते विया, ॿुधाइनि पियो तीअं अचानक जेको सो असां ॿनी जो कमु पिया कयोसीं, नंढड़ा छोकिरा वेठा हुआ ऐं दूं थियो असां हिते भॻासीं, हिते आयासीं त सभु कुझु सड़ी रख थी वियो। अचानक चुल्ह में जेको चिणग जे हिसाब सां जेको हीअ 7 घर सड़िया आहिनि। हीअ उहे साॻिया घर आहिनि जिन जो अॼु खां 2 महीनो ॾेढ पहिरीं छोकिरो जेको ही वॾी जेकी लाइन अचे पई थरकोल जेकी लाइन अचे पई इन में जेको शार्ट में जेको डेथ थी वई हुनजी फोत थी वियो। हीअ उहो साॻियूं घर पहिरीं उहो छोकिरे जो वाक़ियो थियो आहे, अॼु वरी हीअ वाक़ियो थियो आहे। हीअ मोहम्मद अली हाशमाणी, वकील मोहम्मद अली हाशमाणी। हा 7 घर सड़िया आहिनि। हूं हा त हिन में हिकिड़ो तारो आहे ऐं चेतन आहे ऐं ॿियो खमीसो ऐं भूरो रांझो जेको छोकिरो फोत थी वियो उनजी बेवा जेको रहे थी उहो घर ऐं ॿियो वरी हुनजो भाउ आहे नारू। माना इहे टोटल 7 घर सड़िया आहिनि। हा अणदो हिकिड़ो अणदो, हा टोटल 7 घर सड़िया आहिनि। हा टोटल भील आहिनि, मज़दूर आहिनि। असली ओरिजिनल जेको सो थर जा आहिनि। हिते असां वटि तक़रीबन 40 सालनि खां हिते तहलके चंबड़ में केॾी महिल मोहम्मद खान डिशक वटि, केॾी महिल शकूर मेमण वटि, केॾी महिल सेठ हाशिम वटि, माना हीअ असां वटि हिते मुसलसल रहंदा पिया अचनि। त असां पहिरीं जॾहिं हिननि छोकिरो फोत थियो तॾहिं बि असां AC खे DC खे सभिनी वसवारनि खे अपील कईसीं त हिननि जी को माली सहायता कई वञे, पर कुझु कोन्ह थियो। ऐं अॼु वरी हीअ पोज़ीशन हाणे ॾिसूं असांजो चेयरमैन साहिबु चंबड़ आहे, असांजो AC साहिबु आहे, असांजो DC साहिबु आहे, उहे आहिनि था जेको कहिड़ो नोटिस था वठनि, कहिड़ी हेल्प था कनि। भाई जन आऊं जीअं त शहर में आयुसि पिया न, मूं ॾिठो त हिते बाहि हिकिड़ी भूंगी खे लॻी पई आहे। मूंसां गॾो तारो हिन जे घर आहे हिते। जीअं थी हिते पहुतासीं तेसि ताईं बाहि बसि सम्झ त हिकिड़ी भूंगी खां ॿी भूंगी में मिंट कोन पियो लॻो। असां जीअं डोड़ कई मूं ॾिठी कपिड़ा वपड़ा फाटी विया, खुत लॻाए अन्न खणण जी कोशिशि कई, भूंगी ते चढ़ी वई बाहि बसि। पोइ त वठां थी घणे जेको सामान कुझु कढियोसीं, अधु खां घणो सड़ी वियो। अञा ॾिसी त दूं केॾो आहे भेण ई कोन।